नाज़रीन, मीरपुर ख़ास मां ख़बर है जेका अवां ताईं पहुचायूं पिया। शहबाज़ अली लगारी की रिपोर्ट मुताबिक़ रांदियुनि ऐं नौजवाननि जे मामलनि वारे खाते मीरपुर ख़ास सिंध हुकूमत पारां ॿिएं मीरपुर ख़ास रवायती गॾह गाॾे रेस 2026 जुमाड़ो कैनाल टंडो आदम रोड खां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स PCB ग्राउंड मीरपुर ख़ास ताईं मुनक़िद कयो वियो। ज़िले जे 18 खां वधीक गॾह गाॾियूं मुक़ाबले में हिसो वरितो। रेस दौरान गॾह गाॾियुनि जे विच में दिलचस्प मुक़ाबला थिया। गॾह गाॾी हलाईंदड़ पंहिंजी सलाहियतुनि रफ़्तार ऐं बहितर कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयो, जंहिंखे हाज़रीन तमामु घणो साराहियो। माहौल तमामु घणो दिलचस्प ऐं ॾिसण लाइक़ु हो, जिते शहरी पंहिंजनि फैमिली सां गॾु आया ऐं हुन मुनफ़रिद ऐं रवायती रांदि मां लुत्फ़ अंदोज़ थिया। हुन मौक़े ते स्पोर्ट्स ऑफिसर वासुदेव माल्ही चयो त अहिड़ा रवायती ऐं ॻोठण मुक़ाबला असांजे सक़ाफ़त जो रवायती हिसो आहिनि, जंहिं जे वाधारो न रुॻो सेहतमंद सरगर्मियुनि खे मज़बूत करे थी, पर नौजवाननि खे मुस्बत सरगर्मियुनि ॾांहुं राग़िब करण में पिणु मदद करे थी। गॾह गाॾे मुक़ाबले में सलीम बलोच पहिरीं पोज़ीशन, जावेद ॿी ऐं बाबर टीं पोज़ीशन हासिलु कई। आख़िर में पोज़ीशन हासिलु कंदड़नि में इनाम ऐं सर्टिफिकेट विरहाया विया। शहरनि ऐं गॾह गाॾे हलाईंदड़नि रेस जे कामयाब इनक़ाद ते मुंतज़मीन खे ख़िराज तहसीन पेश कयो ऐं उम्मीद ज़ाहिर कई त मुस्तक़बिल में बि अहिड़ा प्रोग्राम जारी रहंदा।